हिकु शख़्स 20 साल ताईं पंहिंजे रब जी इबादत कई, इबादत करे ऐं पोइ दुआ बि घुरंदो हो। हुन जे ज़बान मां निकिरी वियो, या अल्लाह 20 सालनि ताईं मां तुंहिंजी इबादत दुआ कयां थो ऐं तूं मुंहिंजी दुआ क़बूल नथो करीं। ओए होए होए होए, अल्लाह! इहो ज़बान मां छा निकितो? हू त अल्लाह खां माफ़ी घुरण में लॻी वियो, सजदे में किरी पियो। अल्लाह मूंखे मुआफ़ कर, मुंहिंजी ज़बान मां हीउ छा निकिरी वियो? मां तुंहिंजी 20 साल इबादत कई, इहो मां चई वेठुसि? न न मौला मुआफ़ कर। मां उघाड़ो पैदा थियुसि, लिंग ढकण लाइ कपिड़ा तो ॾिना, तहारत जे लाइ पाणी तो ॾिनो, बीहण जे लाइ टंगुनि में ताक़त तो ॾिनी, बुखियो हुयुमि खाधो तो ॾिनो, तुंहिंजो ज़िक्र करण जे लाइ ज़बान तो ॾिनी, तिलावत ॿुधण जे लाइ कन तो ॾिना, नेकीअ जी तौफ़ीक़ तो ॾिनी, ऐं मां चई वेठुसि त मां कुझु कयो? या अल्लाह, मुंहिंजी हीअ जुरत मुआफ़ करे छॾ। ग़ैब सां आवाज़ ईंदी आहे, ए बंदा, तुंहिंजी 20 सालनि जी इबादत हिकिड़े तरफ़, तुंहिंजे हिन हिकु लम्हे जी